ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी जे इंचार्ज असिस्टेंट डायरेक्टर शमसुद्दीन अब्बासी पारां मच कचहरी ऐं महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। आयल महिमाननि खे शमसुद्दीन अब्बासी पारां सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन एजाद अहमद लखारी, पीपी अॻवान असदुल्ला भुट्टो, मोहम्मद अनवर बुर्ड़ो, पीपी अॻवान अल्ताफ़ हुसैन शेख, अमानुल्लाह शहाणी, अली ॾिनो कंगो, अब्दुल नबी सारियो, मंठार अली उमरानी समेत वॾे अंग में महिमाननि शिरकत कई। उन मौक़े ते शमसुद्दीन अब्बासी आयल महिमाननि खे भलीकार कंदे चयो त मच कचहरी जो मक़सदु इहो आहे त दोस्तनि सां मुलाक़ात जो मौक़ो फराहम थिए। मच कचहरी जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। उन मौक़े ते एजाद अहमद लखारी चयो त शमसुद्दीन अब्बासी पारां करियल मच कचहरी में वॾो मज़ो आयो आहे। फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो, जंहिं दौरान महफ़िल में वेठल माण्हुनि ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थिया।